नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं तो ऑस्ट्रेलिया भारत के शिकस्त ॾेई 6 भेरो वर्ल्ड चैंपियन बणिजी वियो आहे। ऑस्ट्रेलिया की टीम वर्ल्ड कप के फाइनल में भारत के 6 विकेटन से शिकस्त ॾेई छॾी आहे। ऑस्ट्रेलवी टीम 241 रन जो हदफ 6 विकेटन के नुक़सान से पूरो करे वरितो। ऑस्ट्रेलवी बैट्समैन हेड शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे टीम के फतेह ॾियारी। नाज़रीन, असां वाक़ हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं तो ऑस्ट्रेलिया भारत के शिकस्त ॾेई 6 भेरो वर्ल्ड चैंपियन बणिजी वियो आहे। ऑस्ट्रेलिया की टीम वर्ल्ड कप के फाइनल में भारत के 6 विकेटन से शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलवी टीम 241 रन जो हदफ 3 विकेटन के नुक़सान से पूरो करे वरितो। ऑस्ट्रेलवी बैट्समैन हेड शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे टीम के फतेह ॾियारी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं तो ऑस्ट्रेलिया भारत के शिकस्त ॾेई 6 भेरो वर्ल्ड चैंपियन बणिजी वियो आहे। ऑस्ट्रेलिया की टीम वर्ल्ड कप के फाइनल में भारत के 6 विकेटन से शिकस्त ॾेई छॾी आहे। ऑस्ट्रेलवी टीम 241 रन जो हदफ 6 विकेटन के नुक़सान से पूरो करे वरितो। ऑस्ट्रेलवी बैट्समैन हेड शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे टीम के फतेह ॾियारी। नाज़रीन, असां वाक़ हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं तो ऑस्ट्रेलिया भारत के शिकस्त ॾेई 6 भेरो वर्ल्ड चैंपियन बणिजी वियो आहे। ऑस्ट्रेलिया की टीम वर्ल्ड कप के फाइनल में भारत के 6 विकेटन से शिकस्त ॾेई छॾी आहे। ऑस्ट्रेलवी टीम 241 रन जो हदफ 4 विकेटन के नुक़सान से पूरो करे वरितो। ऑस्ट्रेलवी बैट्समैन हेड शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे टीम के फतेह ॾियारी।